अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तो, अचण वारा एपिसोड दुलाम जा ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदव त पीरल खे खंभे खणी वेंदा आहिनि हाशिम वारा, ऐं उन खे जेको आहे शाहनवाज़ ख़ान तशदुद बि कंदो आहे, ॿधी छॾींदा आहिनि पीरल खे, ऐं मुराद खे अंदाज़ो लॻी वेंदो आहे त पीरल नाहे मोटियो त इहो खंभिजी वियो। होॾां जेको आहे रहंदड़ वारा इंतज़ार में आहिनि ऐं ठारे खे चवंदा आहिनि तूं छोकिरी ते नज़र रख, छोकिरी वटि हाणे फ़ोन आहे, छो त फ़ोन जेका ॾेई वेंदो आहे उहो हमरा इहो सब्ज़ी खपाइण जे बहाने, ऐं उहो सॼो रहंदड़ वारनि खे ॿुधाए वेंदो आहे, छो त रहंदड़ वारनि उन्हनि खे छॾियो आहे जासूसी ते। होॾो सोडल खे चई छॾियो त मां ॾेई आयो आहियां फ़ोन, अकेली हुई छोकिरी, को ख़बर न चार। अहिड़े हिसाब सां जीअं ई हाणे सोडल मोटंदो छोकिरी जे ताड़ में ईंदो, हीअ लिकी वेहंदा। अहिड़े हिसाब सां सोडल खे पकड़ण जी पूरी कोशिशि कंदा रहज़न वारा, ऐं इन का इहा ॻाल्हि काकर खे न वणंदी आहे त इहो असां ग़लति कयोसीं, छोकिरी खे फ़ोन ॾेई मतां असां हू कंहिं ॿिए टाइम निकिरी वेंदी। अहिड़े हिसाब सां थी सघे त ईअं ई थींदो, या सोडल हिन जे हथु चढ़ी वेंदो या सोडल निकिरण में कामयाबु थी वेंदो छोकिरी खे वठी करे हितां। बाक़ी मंसूर ख़ान तमामु जल्द ॿाहिरि अचण वारो आहे, पोइ शाहनवाज़ ख़ान जा ॾंद खटा कया वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।